अल्लाह तबारक व तआला इहा आसानी हिन उम्मत सां करणु फरमाई। अल्लाह तबारक व तआला दुआ सेखारणु फरमाई, रब्बना ला तुआखिज़ना रब्बना वला तहमिल अलैना इसरन कमा हमलतहु अलल लज़ीना मिन क़ब्लिना। ये असांजा पालींदड़ ऐं असां ते अहिड़ो भार न रखो जहिड़ो तो उन्हनि ते रखियो जेकी असां खां अॻु हुआ। ऐं उन्हनि जे मथां इहा शइ हुई त जॾहिं उहे ख़ैर ख़ैरात कनि त हिकिड़े मैदान ते रखनि, पोइ आसमान खां बाहि ईंदी हुनखे साड़े वेंदी, तॾहिं हुनजो ख़ैर क़बूल थियो। अल्लाह तबारक व तआला तव्हां असां सां नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे बरकत ऐं रहमत जे करे इहा शइ आसान करणु फरमाई। तव्हां लिकी करे ख़ैर ॾियो त इहो तव्हांजे लाइ ज़्यादा भलो आहे। जेके माण्हू लिकी करे ख़ैर था ॾियनि, सॼे हथ सां ॾियनि था, खॿे खे बि ख़बर नथी पवे, क़यामत जे ॾींहुं अहिड़े क़िस्म जा माण्हू अल्लाह तबारक व तआला जे अर्श जे छांव जे हेठां हूंदा। अॻियलनि माण्हुनि जी ख़ैर तॾहिं क़बूल थींदो हो जॾहिं हू ज़ाहिर ज़ूर कंहिं मैदान ते माल रखनि, हुनखे बाहि साड़े वञे त हुनजो ख़ैर क़बूल, न त हर हिकु माण्हू हुनखे मलामत कंदो, हे बदबख़्त तोखां तुंहिंजी ख़ैरात क़बूल न कई वई जो तूं अहिड़ो को गुनाह कयो आहे, अलाह साईं तुंहिंजे ख़ैरात खे क़बूल न कयो आहे। अल्लाह तबारक व तआला इहा हिन उम्मत जे मथां आसानी करणु फरमाए। अॻियनि जे मथां मस्जिद शरीफ़ खां सवाइ निमाज़ हुननि जी थींदी न हुई। अल्लाह तबारक व तआला तव्हां असां सां हिन उम्मत सां भलाई करणु फरमाई, जो जिते बि तव्हांखे वक़्तु थी वञे पाक ज़मीन ते तव्हां निमाज़ पढ़ो, तव्हांजी निमाज़ क़बूल आहे। अॻियनि उम्मतनि जे मथां जेकॾहिं को गुनाह थी वेंदो हो, को माण्हू बदकारी करे विझंदो हो, पंहिंजो मुंहुं कारो करे विझंदो हो, त पोइ उन्हनि जे दरवाज़नि ते लिखिजी वेंदो हो त फलाणे फलाणो ही गुनाह कयो। इहा उन्हनि जे लाइ एॾी ख़्वारी हुई। अल्लाह तबारक व तआला तव्हां असां सां महिरबानी करणु फरमाई। नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे बरकत जे करे हिन उम्मत सां रब सां भलाई करणु फरमाई। जेकॾहिं को गुनाह थी वञे वरी तौबा ताइब थिए, अल्लाह तबारक व तआला उनखे बि मग़फ़ी करणु फरमाए ऐं माफ़ करणु फरमाए। त रब साईं तव्हां असांजे मथां एतिरियूं महिरबानियूं करणु फरमायूं आहिनि। तव्हां असां मुस्लमाननि जे मथां बि हक़ आहे त असां हुन परवरदिगार रब्बुल आलमीन जो हया कयूं, जंहिं रब सां एतिरियूं असां सां महिरबानियूं कयूं, पोइ बि असां दिलेर थी करे गुनाह कंदा वठूं, माण्हुनि खे ईज़ाईंदा रहूं, ज़ुल्म कंदा रहूं, त पोइ क़यामत जे ॾींहुं अल्लाह तबारक व तआला ज़रूरु हिसाब वठणु फरमाईंदो। जो फरमायईं युहासिबुकुम बिहिल्लाह व इन तुब्दू मा फी अनफुसिकुम औ तुख़्फू युहासिबुकुम बिहिल्लाह। ज़रूरु तव्हां खां क़यामत जे ॾींहुं हिसाब वरितो वेंदो, जेके तव्हां ज़ाहिर अमल कया या लिखी कया। अॻियनि क़ौमनि जे मथां हिकु हिकु गुनाह जे करे बि अज़ाब आयो, उहे तबाह थी विया, बर्बाद थी विया। माप में तोर में घटि वधाई कंदा हुआ। जॾहिं हिकु का शइ वठनि त पाण होटल सां वठनि, जॾहिं ॾियनि त खुटाए ॾियनि, जॾहिं मापे वठनि त पाण कसर करे मापे वठनि, ऐं जॾहिं ॾियनि त वरी खुटाए ॾियनि। उनखे जॾहिं पैगंबर नसीहत कई पंहिंजे क़ौम खे, पोइ क़ौम हुनखे जवाबु ॾिनो, क़ालू या शुआइब असलातुक तअमुरुक अन नतरुक मा याबुदु आबाउना। छा असां पंहिंजे अबनि ॾाॾनि वारे तरीक़े खे छॾे ॾियूं? छा तोखे निमाज़ हिन शइ जो हुकुम थी करे त असां इहे कम छॾे ॾियूं? का क़ौम धाड़ा कंदी, फुरियूं कंदी, पैगंबर उन्हनि खे झलियो, हू न मुड़िया, बर्बाद थी विया। का क़ौम ज़िना जी आदी हुई, शोरेबाज़ीअ जी आदी हुई, अल्लाह तबारक व तआला हुनजो ॻोठ मथे खणाए करे, हुन सॼे ॻोठ खे मथे खणाए करे हज़रत जिब्राइल अलैहिस्सलातु वस्सलाम खे हुकुम करणु फरमायो त हिनखे ऊंधो करियो छिल। ऐं हुननि जे मथां पथरनि जो मींहुं वसायो वियो, मुसव्वमतन इंद रब्बिक। ऐं हुननि जे मथां इहो नालो हुयो लिखियलु पथरनि जे मथां त फलाणे जे मथां किरो। हिकु हिकु गुनाह करण जे करे अल्लाह तबारक व तआला उन्हनि क़ौमुनि खे तबाह ऐं बर्बाद करणु फरमायो। ऐं अॻियनि क़ौमनि में
बनी इसराइलनि जे अंदरि क़त्ल जी सज़ा इहा हुई त वरी जॾहिं हुनखे क़त्ल कयो वञे, अल्लाह तबारक व तआला तव्हां असांजे लाइ माफ़ीअ जो दरवाज़ो तमामु कुशादो करणु फरमायो आहे। ज़मीन ऐं आसमान जो जेको विच खाल आहे, एॾो अल्लाह तबारक व तआला माफ़ीअ जो दरवाज़ो पैदा करणु फरमायो आहे। इहो क़यामत ताईं खुलियल आहे। जॾहिं क़यामत जी हकल थींदी ऐं जॾहिं इंसान जे मथां मौत तारी थींदो, सकरात शुरू थींदी, पोइ इंसान जी तौबा जो दरवाज़ो बंदि आहे। काई ख़बर न आहे त असांजी हयाती केतिरो वक़्तु हलंदी। तंहिंजे करे असां गुनाहनि खां बचूं, तौबा ताइब थियूं, अल्लाह तबारक व तआला जे अज़ाब खे, कहर खे दावत न ॾियूं। अल्लाह तबारक व तआला क़ुर पाक जे अंदरि इन सूरत जे पछाड़ीअ में अहिड़े क़िस्म जूं दुआऊं सेखारणु फरमाए थो। रब्बना वला तहमिल अलैना इसरन कमा हमलतहु अलल्लज़ीन मिन क़ब्लिना। हे असांजा पालींदड़, असां ते अहिड़ो भार न रखो जहिड़ो तो उन्हनि ते रखियो जेकी असां खां अॻु हा। रब्बना वला तुहम्मिलना मा ला ताक़त लना बिह। हे असांजा पालींदड़, ऐं असां खां उहो भार न खणाए जंहिंजी असांखे ताक़त न आहे। वाफ़ु अन्ना, असां खां दरगुज़र कर। जेके असांजा गुनाह थी विया आहिनि, अलाह साईं असां खां दरगुज़र करणु फरमा। वाग़फिर लना, ऐं असांखे माफ़ कर। वरहमना, ऐं असां ते रहम कर। हे रब साईं केॾो बाननि सां प्यार करणु फरमायो। इहे माफ़ीअ वारियूं, पाण खे रिझाइण वारियूं अल्लाह तबारक व तआला क़ुर पाक जे अंदरि दुआऊं सेखारणु फरमाए थो। आलिम सगोरा मिसाल ॾेई करे सम्झाईंदा आहिनि त तव्हां दुआऊं उहे घुरो जेके अल्लाह तबारक व तआला क़ुर पाक जे अंदरि सेखारियूं आहिनि। जॾहिं माण्हू जंहिंजो ॾोह कंदो आहे, पोइ जंहिंजो ॾोह कंदो आहे उहे इंसान लफ़्ज़ चवंदो आहे उन पंहिंजे मुजरिम खे, तूं हीअं चओ त मां वरी कॾहिं बि तुंहिंजो ॾोह न कंदुसि, तुंहिंजी नाफ़रमानी न कंदुसि, तुंहिंजो आॾो न ईंदुसि। उस्ताद हूंदो आहे त शागिर्द न खां पको पव वठंदो आहे त मां वरी न गुसाईंदुसि। ईअं चओ पोइ उस्ताद लफ़्ज़ चवंदो वेंदो आहे, शागिर्द बि गॾु चवंदो वेंदो आहे, त पोइ उस्ताद जे दिलि में रहम पैदा थींदो आहे। अबो जॾहिं पंहिंजे औलाद खे कंहिं ॻाल्हि जे करे नसीहत कंदो आहे, मार ॾींदो आहे, कुटींदो आहे, पोइ बाबो वालिद साहब बि पंहिंजे बचे खां उहे लफ़्ज़ चवराईंदो आहे। जॾहिं उहो औलाद पंहिंजे पीउ सां गॾु उहे लफ़्ज़ चवंदो आहे त अबे जे दिलि में रब साईं रहम विझंदो आहे। अहिड़े नमूने सां हर ॾोह वारो जेकॾहिं इक़रार कंदो आहे त पोइ हुनजे दिलि में रब साईं रहम विझंदो आहे, माफ़ करणु फरमाईंदो आहे। त जेके अल्लाह तबारक व तआला तव्हां असां मुस्लमाननि खे दुआऊं सेखारियूं आहिनि, इहे असां दुआऊं रब खां घुरूं। अल्लाह तबारक व तआला त समूरनि रहम कंदड़नि खां वॾो रहम वारो आहे। उनजे तौर तरीक़े सां असां दुआऊं घुरंदासीं, सची तौबा कंदासीं त रब साईं त ऐलान करे थो, तव्हां मूंखां घुरो त मां तव्हांखे ॾियां। फरमायईं वाफ़ु अन्ना, ईअं मूंखां घुरो, असां खां दरगुज़र कर, माफ़ कर असांखे। वग़फिर लना, असांखे माफ़ कर, गुनाह असांजा बख़्श। वरहमना, असां ते रहम कर। रहम जहिड़ा न आहियूं, पर तुंहिंजी जेका सिफ़त आहे ख़ैरुर राहिमीन आहे, भलो रहम कंदड़नि में जेको भले में भलो रहम कंदड़, या अलाह उहो तूं आहे। वरहमना, असां ते रहम करणु फरमाए। अंत मौलाना, तूं असांजो मालिक आहीं। मौला हुनखे चइबो आहे जंहिंजी हर शइ उनजी हुजे। मज़दूर जंहिं माण्हू वटि कमु कंदो आहे उनखे 3000 10,000 रक़म ॾींदो आहे, पोइ जेको मालिक उनखे कमु चवंदो आहे कॾहिं उहो घबराईंदो न, छो त हू मज़दूरी वठे थो। पोइ जहिड़े बि कम लाइ मोकिलींदसि, ॾुखियो हुजे सुखियो हुजे, उहो मज़दूर वीचारो पंहिंजो कमु कंदो, छो त हू हुनजो साईं आहे। तव्हां असांजो बि मौला जेको आहे साईं आहे, उहो रब आहे। उहो जेको बि हुकुम करे असां बाननि खे मञिणो आहे,
कान पचे को ही न किया जो हर शइ छॾे करे उन जे दरवाज़े ते किरे उन जे हुकुम खे लब्बैक चए समिअना व अताना बस ॿुधोसीं फरमा बरदारी कई त अंत मौलाना तूं असांजो मालिक आहीं फंसुरना अलल क़ौमिल काफ़िरीन पोइ असांखे काफ़िर क़ौम ते फतह ॾे जेका बि काफ़िर क़ौम आहे यहूदी हुजनि नसारा हुजनि काफ़िर हुजनि मुनाफ़िक हुजनि अलाह साईं तूं असांखे मदद अता फरमाए ही अल्लाह तबारक व तआला तव्हां असांखे बाज करणु फरमाई जो अहिड़े क़िस्म जो सबक़ु इनायत करणु फरमायो दुआ आहे अल्लाह साईं मूंखे तव्हांखे जमी मुस्लमाननि खे नेक साल अमाल करण जी तौफ़ीक़ अता फरमाए जेका बि शइ दुनिया जे अंदरि ॾिनल आहे अल्लाह साईं जी वॾी नेमत आहे असांखे इंसान करे बनाया इहा बि रब साईं जो वॾो एहसान आहे गॾो करे आ घोड़ो करे आ कुतो करे आ सूअर करे आ रब खां केरु पुछे आ पर सुहिणो इंसान कयईं रब साईं 5 क़सम खणी करे फरमायो त असां इंसान खे सुहिणे में सुहिणो करे पैदा कयो आहे वरी अल्लाह तबारक व तआला मुस्लमान कयो काफ़िरनि जे घर में पैदा करे आ त केरु रब खां पुछे आ पर अल्लाह साईं मुस्लमाननि जे घर में पैदा करणु फरमायो जेके काफ़िर आहिनि उहे कलमे भरणु उनजे लाइ वॾी दिक़त आहे वॾो इम्तिहान आहे जो हर शइ हुनखे छॾणी थी पए पंहिंजो कुटुंब कबीलो माल दौलत हर शइ छॾे इस्लाम में दाख़िल थिया त अकेला थी ईंदा अल्लाह साईं तव्हां असांखे मुस्लमाननि जे घर में पैदा करणु फरमायो ऐं आख़िरी पैगंबर हज़रत मुहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो उम्मती बनायो इहो वॾे में वॾो अल्लाह साईं जो एहसान आहे जो क़ुर पाक जे अंदरि ज़िक्र कयईं लक़द मन्नल्लाहु अलल मुमिनीन इज़ बअस फीहिम रसूला अलबत्ता तहक़ीक़ अल्लाह तबारक व तआला एहसान कयो थोरो कयो मोमिननि ते जो वॾे शान ऐं मान वारो उन्हनि जे तरफ़ रसूल मोकिलणु फरमाया आहिनि इहे अल्लाह साईं जा एहसान इनाम आहिनि वरी इंसान खे अल्लाह तबारक व तआला जोड़ो कयो नरमाद करे पैदा कयनि वरी उहे जॾहिं निकाह जी सूरत पैदा थिए थी नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी शरीयत जे मुताबिक़ निकाह थिए थो इहो बि अल्लाह साईं जो वॾो एहसान आहे जो इंसान खे जोड़ो करे पैदा कयनि वरी अल्लाह तबारक व तआला हुन मां नेमत ॾिए थो औलाद ॾिए थो मुहबत पैदा थिए थी इहे समूरियूं शयूं अल्लाह तबारक व तआला जूं नेमतूं आहिनि पोइ जॾहिं इंसान खे नेमत मिले पोइ वरी शैतान खे राज़ी करे रहमान खे नाराज़ करे ॾिनल नेमत रहमान जी वरी राज़ी शैतान खे करे क़ुर पाक जो जेसि ताईं आवाज़ु वेंदो आहे रब साईं जी रहमत हूंदी आहे सरोज़ जो आवाज़ु ॻाइण वॼाइण जो आवाज़ु जेसि ताईं वेंदो आहे अल्लाह जी रहमत वसंदी आहे हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन हिकिड़े दफ़े अचनि पिया साहबी सगुरो फरमाए थो कुझु आवाज़ आयो नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन पंहिंजूं आङिरियूं मुबारक कननि में विझणु फरमायूं घणो पंधु परे वियासीं पोइ हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन साहबी सगुरो फरमाए थो मूंखां पुछा कई त ख़बर ॾे भला अञा आवाज़ु अचे थो ॻाइण वॼाइण जो मां चयो साईं हाणे नथो अचे पोइ हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन पंहिंजे कननि मां आङिरियूं मुबारक कढणु फरमायूं ऐं जेके शौक़ सां इहे सरोज़ जो आवाज़ु ॿुधनि था क़यामत जे ॾींहुं शीओ तपाए करे इन जे कननि में विधो वेंदो तंहिंजे करे असां मुस्लमान आहियूं असांजे तरफ़ अल्लाह ताला ही क़ुर पाक मोकिलणु फरमायो आहे नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी शरीयत मोकिलणु फरमाई आहे तॾहिं मर्द ऐं औरत हलाल थियनि था जॾहिं ईजाब में क़बूल कराइबो आहे त शरीयत मुहम्मद जे मूजिबि काबीने सां फलाणो फलाणे जो पुटु तो क़बूल कयो हिते शरीयत हले थी रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो हुकुम ऐं अलाह जो हुकुम ऐं असां वरी इन मौक़े ते ख़ुशीअ जे मौक़े ते शैतान खे राज़ी कयूं हर हिकु इंसानु अकुलमंद आहे दुआ आहे अलाह साईं मूंखे बि तव्हांखे बि जमी मुस्लमाननि खे ज़ाहिरी ऐं बातिनी गुनाहनि खां बचाए ऐं रब साईं तौबा करण जी तौफ़ीक़ अता फरमाए व आख़िरु दअवाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम